अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है पिरिया गुल मुसागढ़ साथ दी न्यूज़ एंकर फराशा एक नज़र हेडलाइंस ते। नए माली साल लाइ वफाकी बजट कुछ देर में पेश कई वेंदी। नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी असेंबली में 17.5 अरब रुपयनि खां वधीक जी बजट पेश कंदो। सरकारी मुलाज़िमनि जी पगारनि ऐं पेंशन में 7 खां 10% वाध जो इम्कान। टैक्स रेवेन्यू चौहदर 15,267 अरब रुपया हूंदो। कर्जनि ते व्याज अदा करण लाइ 7,824 अरब रुपया मुख़्तिस। दिफ़ाई बजट लाइ 3,000 अरब रुपया रखिया वेंदा। को बि नओं मनसूबो शुरू न करण जो फ़ैसिलो। वफाकी काबीना नए माली साल जी बजट की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां बजट ते काबीना खे ब्रीफिंग। वफाकी काबीना नए माली साल 2026-27 जी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बजट वॾी महिनत सां तयार कई वई आहे। अवाम खे रिलीफ ॾियण अवलीन तरजीह आहे। मुखालिफ़ दुर खां पोइ पीपल्स पार्टी पारां बि बजट इजलास जे बाइकाट जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी जा मेंबर ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼोके इजलास में शिरकत न कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गिलगित में असांजो मेंटेन चोरी करण जी कोशिश थी रही आहे। इएं नथो थी सघे कि तरफ़ मेंटेन चोरी थिए ऐं मां ऐवान में वेही ताड़ियूं वॼाईंदो रहां। पीपल्स पार्टी जे अॻवान नदीम अफ़ज़ल चंद जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जे बाइकॉट वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। रुगो बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास में शिरकत न कंदो। बजट खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पार्टी सरबराह नवाज़ शरीफ़ सां राब्तो। बजट मापदंड बाबति आगाही। नवाज़ शरीफ़ बजट में अवाम खे रिलीफ फराहम करण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ़ चयो आहे त बजट तमामु घणी महिनत सां तयार कई वई आहे। क़ौम जी भलाई खे पहिरीं तरजीह ॾिनी वई आहे। अमरीका सदर पारां धमकियुनि खां पोइ ईरान मथां हमला रोकण ऐं मुआहिदो करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रम्प दावा कंदे चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर अमरीका ईरान मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई चुको। ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि। हलंदड़ हफ़्ते जे आख़िरी में मुआहिदे जो इम्कान आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त मुआहिदे ते सहियूं करण वारी तक़रीब यूरोप में थियण जो इम्कान आहे। जी.डी. वैंस शिरकत कंदो। अमन मुआहिदे में पाकिस्तान जो अहम किरदार आहे। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम इंसान आहिनि। ईरान चयो आहे त अमरीका सां के मुआहिदे खे हतमी शक्ल नाहे ॾिनी वई। मुआहिदे ते सहीयनि जी तारीख़ ऐं हंध बाबति ख़बरूं अफ़वाह आहिनि। अमरीकी कदम सिफ़ारती अमल खे मुतासिर करे रहिया आहिनि। अमरीकी सदर जे बयान ते रद्द अमल ॾींदे ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ॻाल्हियुनि जे मतन जो वॾो हिसो तयार आहे। अमरीका पोज़ीशन तब्दील कंदो रहियो आहे। पाकिस्तान ऐं कतर टियाकड़े में फ़ाल किरदार अदा करे रहिया आहिनि। ईरान पंहिंजी रेड लाइन्स ते सौदेबाज़ी न कंदो। नवाबशाह में जमाली बिरादरी जे धुरियुनि में हलंदड़ तकरार त 2 सगा भाइर गोलियूं हणी क़तल। लांडी स्टाफट कार मथां हथियारबंदनि जी फायरिंग। अरसलान जमाली ऐं सरमद पुट मारूफ जमाली मारिजी विया। वाक़े बाद इलाइक़े में सख़्त छिकताण वारी सूरत-हाल। पुलिस जी वॾी नफ़री तलब। पुलिस जो चवणु आहे त धुरियुनि में ज़मीन जे मामले तां पुराणो तकरार हलंदड़ आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे।